ख़बर शामिल करे थी। मोरो सिंध मां जितां सिंह दिलताफ़ सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो बरसाती खोखर जे आबाद घरनि जो ज़मीन ते कब्ज़े मोतमार धमकिन ऐं मीडिया ट्रायल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मंज़ूर चांडियो, हसन चांडियो, अकरम अली कलोड़ो, माजिद चांडियो, शाहिद चांडियो, सलेमान चांडियो, जावेद चांडियो, फरहाद चांडियो ऐं ॿियनि चयो त असांजी ज़रिए ज़मीन जे कादी खोखर में वाक़िए असांजी ज़मीन अबाणी आहे। काफ़ी साल खां असांजी ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करण जी कोशिशि कयो आहिनि। असांजी ज़मीन ते अब्दुल लतीफ़ सोलंकी, हाजी सुल्तान, अब्दुल हकीम सोलंकी, मास्टर अब्दुल वाहिद सोलंकी, रशीद सोलंकी, मिस्री सोलंकी ऐं ॿियनि असांजे ज़रिए ज़मीन ते ज़बरदस्ती ॾाढ मुड़सी सां कब्ज़ो कयो आहे। मज़कूरा माण्हुनि असांजी ज़मीन खे बंजर ऐं ग़ैराबाद बनाइण जे लाइ असांजी ज़मीन तां पाणीअ जी मशीन केतिराई दफ़ा चोरी कराई आहे त जीअं असां मजबूरन थी करे ज़मीन भुगड़न मट ते हिननि खे ॾियूं। मशीन चोरीअ जो फ़ैसिलो साल अॻु नेक मर्द सैद बाबर शाह कयो हो, जेको चोरी अब्दुल लतीफ़ सोलंकी वारनि ते साबित थी हुई। हिननि पंहिंजी ॾोह जो एतिराफ़ कंदे पैसा भरे ॾियण जो चयो। असां हिननि खे बाक़ी ॾोह ॾंड माफ़ कयो, जंहिंमें हिननि 60,000 ॾियण जो पाण चयो। उन मां बि असांखे 40,000 मिलिया, बाक़ी 20,000 हिन महिल ताईं न आहिनि मिलिया। पैसा घुरण ते हू असां मथां ज़मीन ते कब्ज़े जा कूड़ा इल्ज़ाम हणी असांजी साख खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। असांजी साख खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। ख़ुदा शाहिद आहे, असां कंहिंजी बि ज़मीन ते कब्ज़ो न आहे कयो। असांजी ज़मीन जी बनीअ ते मज़कूरा माण्हुनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे हरूबरू असां ख़िलाफ़ कूड़ी वावेला करे रहिया आहिनि। हिननि घरू सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन अंजार, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फ़िरोज़, DSP मोरो ऐं SHO कोराई खे गुज़ारिश कई त मामले जी साफ़ शिफ़ाफ़ जांच करे असल हक़दार खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे।